बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम ब्यूरो टाइम जे कबाबात खणी अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, कंध ट्रोड़ महांगाई माण्हुनि जूं वायूं वताल करे छॾियूं आहिनि। जेके रोज़मर्रा जी ज़रूरत जूं शयूं आहिनि उन्हनि जा अघ आसमान खे वञी लॻा आहिनि। माण्हुनि जी आमदनी ऐं उन जी ॾिहाड़ी कमाई, जेके ख़ासि करे ॾिहाड़ीदार माण्हू आहिनि, रोज़ कमाए ऐं रोज़ खाइण वारा, उन्हनि जे लाइ त ॼणो ज़िंदगी तमामु घणी मुश्किल बणिजी वई आहे। ऐं जेकॾहिं ॿी कुझु बि न ऐं ॿी शौक़ पूरा करण त हंधि रहिया, पर ॿिनि वेलनि जी मानी बि खाइणु हुननि जे लाइ तमामु घणो मसइलो थी वियो आहे। ऐं अंगु ढकणु, ॿिनि वेलनि जी मानी खाइणु ऐं बीमारी सीमारी में सरकारी अस्पतालनि जा हाल पूरा आहिनि। उहे मेडिसन त किथां मिले कोन थी ऐं उन्हनि जी ख़रीदारी बि उन्हनि माण्हुनि जे लाइ अज़ाब आहे। ॼणा उन्हनि जी पूरी थिए कोन थी। अवामुल नास जेको आहे उहो परेशानी जी हाल में आहे। इंतिहाई महांगाई ऐं उनजे वेतर जॾहिं मौक़े परस्त वापारी ऐं उहा हथरादो महांगाई करे छॾनि त पोइ माण्हुनि जे लाइ ॿीणियूं मुश्किलातूं पैदा थियनि थियूं। इन हवाले सां जेकबाबाद जे शहरनि जी कहिड़ी राय आहे, उन समूरी सूरत हाल खे फोकस कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जेकबाबाद ज़िले जे रिपोर्टर ज़ैन सरकी। अचो त उहा माण्हुनि जी राय ॿुधूं, उहे माण्हू उन हवाले सां कहिड़ी राय रखनि था। जी अज़हर साहब, जेकबाबाद जे अंदरि वञी करे त माण्हुनि खां पुछा कंदासीं त जेकबाबाद जे माण्हुनि महांगाई खे कीअं मुंहुं ॾियनि था। छो त हुकूमत पारां जेकी हीअ नवाज़ जी हुकूमत आई उन पारां या पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट पारां इलेक्शन में वाइदा कया विया त माण्हुनि खे जेको आहे सहूलियत ॾिनी वेंदी, महांगाई घटि कई वेंदी। उहे वञी माण्हुनि खां पुछा कंदासीं। उन खां अलावा ॿियो जेको आहे हिते जेके प्राइस कंट्रोल इदारा आहिनि, इदारो आहे उहो केतिरो फ़ाल आहे, उहो जेको आहे शहर जे अंदरि केतिरा रेट चेक करे थो। छो त हितां जो माण्हुनि जो चवणु आहे त दुकानदार हुजे या वापारी हुजे, पंहिंजा रेट ते रखी वेठो आहे। हर शइ जा खाइण पीअण जी शयूं हुजनि या ज़िंदगी जी ॿी इस्तेमालु करण जी शयूं हुजनि, उनजा पंहिंजा उहे रेट रखी वेठा आहिनि। उहे सभु सुवाल खणी तुंहिंजे माण्हुनि खां पुछा कंदासीं। जे पढ़ियल लिखियल सोसाइटी जे माण्हुनि खां पुछा कंदासीं वाक़ई ईअं आहे जेको प्राइस कंट्रोल इदारो आहे उहो केतिरो फ़ाल आहे, या रेवेन्यू खातो केतिरो फ़ाल आहे, या सिंध गवर्नमेंट केतिरी इन इदारनि खे फ़ाल करण में जेको मुतरक रही आहे, ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट माण्हुनि खे सहूलियत ॾियण लाइ ऐं महांगाई खे ख़तमु करण लाइ केतिरा एफर्ट्स वठी चुका आहिनि, माण्हुनि खे केतिरियूं सहूलियतूं ॾेई चुका आहे। इहे सुवाल खणी हितां जे माण्हुनि खां पुछा कंदासीं। उनको इहा बि मालूम कंदासीं त जेकबाबाद जे अंदरि जेकी चयो वेंदो आहे वापारनि जी हिकिड़ी माफ़िया आहे, उहा केतिरी सरगर्म आहे, उहा केतिरा माण्हुनि खां कंट्रोल जेको रेट मथे वठे थी। खाधे पीते शयुनि जा क़ीमतियूं केतिरियूं मथे आहिनि। ग़रीब माण्हू जेको रोज़ु कमाए थो, रोज़ु खाए थो, उहो पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे थो, उहे सभु सुवाल खणी हितां जे माण्हुनि खां पुछा कंदो। उनजो छा चवणु आहे? मज़दूरी कंदो आहियां बाबा। घणा कमाईंदो आहे डेली? हा, घणा कमाईंदो आहे डेली? किथे इहो कॾहिं लॻंदो आहे, कॾहिं न लॻंदो आहे। हा, कॾहिं 200, कॾहिं 250, कॾहिं 300। ऐसे त महांगाई थी वई आहे, हर शइ महांगी थी आहे। चंपल महांगा, जूता महांगा, बाण महांगो, हर शइ महांगो, हर महांगो। हा, अटो वटो बि महांगो ॾिसे थो। 2800 रुपयो 2900 रुपयो अटो लॻो पियो आहे। असां इहो गुज़ारो करे कमाए खाऊं था बसि। कीअं घर जो गुज़र सफ़र कीअं थो हले? शुक्र अल्लाह ॾे थो मिली। मज़दूरी करूं था, किथे महिनत करूं था, किथे पोरियो करूं था, इहो ई करूं था बसि। हुकूमत के साल थियण वारा को रिलीफ ॾिनो आहे हुकूमत ने? महांगाई हले थी न, हर शइ महांगाई। महांगाई ॾिसे त 2,000 3,000 नालियूं खाई वञनि था जोड़ियूं। ऐं हाणे किराए वारा चवनि था जीअं सस्तो खणो किरायो। अदा कॾा गाॾो हलाईंदा आहियूं भाऊ। घणा कमाईंदा आहियो डेली? मिड़े 800-900 थींदो आहे डेली। जी हाँ। महांगाई केतिरी आहे? महंगाई हद को ज़्यादा है। हाँ, हर शइ महांगो आहे। कहिड़ी शइ न आहे? लूणु महांगो, अटो महांगो, हर शइ महांगी, खंडु महांगी। कीअं गुज़र सफ़र थींदो? 800 रुपया डेली आहे। ॿ रोज़गार हाणे कंदा, मिड़े ॾुखियो सुखियो करे जान हलायूं था। ॿियो छा कयूं? ग़रीब माण्हू 800 में ग़रीब माण्हू खाइण पीअण करे, बड़ी बीमारी करे, उथी वेठी करे, बसि ग़रीबत में इहो हिसाब किताब थिए थो न। हा, हुकूमत खे आहे साल थी वियो आहे, को हुकूमत रिलीफ ॾिनो आहे माण्हुनि खे? का शइ न ॾिनो अथनि। को रिलीफ न आहे। न न, छा थियणु खपे तव्हां हिन सां? सस्ताई करणु खपे। हा हा, हर शइ सस्ती थिए हा, भलो। हा, घणा कमाईंदा आहियो डेली? 700 रुपया भाऊ कमाईंदा आहियूं। छा पूरो कंदा आहियो? गॾे गाॾो हलाईंदा आहियूं। मज़दूरी महिनत का शइ बि न आहे। वञूं था हितां निकिरूं था, सोधो सूद का शइ बि पूरो न थिए। ख़ैर था माशा नंढा बचड़ा आहिनि, उन्हनि जे करे असां चऊं था, अपील कयूं था सस्ताइब थिए।
गरीब कमकार रोज़ी एतिरी न आहिनि 700-600 में छा घर हले थो गॾु हुकूमत खे छा करणु खपे? हुकूमत ग़रीबत खे सस्ता बि करनि कुझु असांजी का मज़ूरी का शइ बि न आहे सर इहा अपील कयूं था महिरबानी करे इहा 700-800 रुपया डेली कमायो था, उन में कपिड़ो लटो आहे, बड़ी बीमारी आहे, शादी गमी उथी वेठी, कीअं कयूं? बि असां व्याज ते कंहिंखां 5 रुपया वठी करे शादी गमी उहो बीमारी बड़ी उहो कयूं था ॿियो छा कंदासीं सर इहा महिरबानी कई अपील कयूं था त सस्ता बि करनि मज़ूरी न आहे काई शइ जी बि 700 रुपया आहिनि छा 400 रुपया गॾा अन्न खाए थो ऐं बाक़ी असां छा कयूं पोइ इहो कीअं गुज़र सफ़र? बसि पोइ इहो तो कोमा को करे उधर व्याज वठी करे मिड़ई टाइम पास कयूं था वरी देरो थिए त वाह देरो खणूं हाज़ुर तव्हांखे ॾींदासीं ॾुखियाई आहे ॾाढी। ॾाढी ॾुखियाई आहे सर 400-500 कमाईंदा पूरो नथी थिए 400-500 में अटो वठूं खंडु वठूं घी वठूं छा वठूं कीअं ज़िंदगी जो गुज़र सफ़र कीअं थो हले? बसि वेलो टालींदा आहियूं हाउन साहब हाणे तव्हां 400-500 या 600 कमायो उन में गॾा जो दाणो केतिरो थींदो आहे? 300 रुपया गना खाईंदो आहे बड़े 100 उधार रखा दे कमु हलाईंदा आहियूं लाला ॿियो छा कयूं 500-600 में ज़िंदगी जो गुज़र सफ़र आहे, बड़ी बीमारी आहे, कपिड़ो लटो आहे, उथी वेठी शादी गमी कीअं कंदा? पोइ अहिड़ी को नौकिरी वठी ॾियो असां नौकिरी कयूं लाला हाणे छा थी पए ॾुखियो गुज़र थिए थो। ॾुखियो गुज़र थिए थो छा करणु खपे? सस्ता बि थियनि लाले बसि हाणे त ॾाढी ॾुखियाई थी वई आहे पहिरियां सुठो कमाईंदा हुआसीं ॾाढी तकलीफ़ आहे हाणे तक़रीबन 1000 खां 1200 रुपया कमाऊं था 1500 ताणी 1000 खां 1500 हिन महांगाई केतिरी आहे? महांगाई ॾाढी आहे साईं 1000-1500 में असांजो ई गुज़ारो नथो थिए हिकिड़ो जेको आहे रेडी वारो आहे उन 500-600 रुपया कमाए थो उन जो गुज़ारो नथो थिए असांजो बि नथो थिए तकलीफ़ में हूं ॾाढा छा महांगो केतिरी शयूं महांगी? सर हर शइ महांगी थी वई आहे गिहु महांगो अटो महांगो हर शइ महांगी थी वई आहे उनखां अलावा जेको आहे बिजली जा बिल एतिरा आहिनि जेको हले नथी बिजली ओतिरी बिल वधीक अचे थो पियो गैस हले नथो ओतिरो बिल वधीक अचे थो पियो ॾाढा तंग थिया आहियूं हिन दफ़े सरकार पारां इलेक्शन वक़्त में ऐलान कयो त सस्ता बि कंदासीं उन ते अमल थियो आहे? न साईं अमल कान्हो थियो आहे अञा वधी वियो किसो हर शइ 3 रुपया तेल जेको आहे चाढ़े करे वरी जेको आहे 2 रुपया जा 1 रुपयो घटि करनि था पिया वरी 10 रुपया चाढ़े करे 1 रुपयो घटि करनि था पिया ॾाढा असां तकलीफ़ में हूं अलाह ताला मदद करे असांजी बाक़ी जेको आहे हाल नथो लॻे असांजे पाकिस्तान में 1000-1200 कमायो था उन में कपिड़ो लटो बड़ी बीमारी उथी वेठी शादी गमी कीअं थिए थो? सर मूंखे त 18 साल थिया आहिनि कोई वधारी कई अहिड़ी शइ न वरिती आहे जेकी जेको आहे माना मां करे सघां घर जो ई गुज़ारो अलाए कीअं करे सघां थो पियो छा थियणु खपे तव्हांजी नज़र में? बसि गवर्नमेंट सुठा जेको आहे उहो करे जीअं घटि थी वञे हर शइ महांगाई घटि थी वञे त गुज़ारो ग़रीब जो सुठो थी वञे असां गवर्नमेंट खां इहा ई अपील कयूं था त माना अटो ऐं गिहु जेको आहे सस्तो कयो वञे जीअं ग़रीब माण्हू खाई सघे इलेक्शन में जेके वाइदा कंदा उन ते पूरा लथा न साईं कोई बि वाइदो पूरो न थियो आहे बसि ग़रीब जेको आहे पीसियल आहे अलाह माफ़ु करे आवाम साईं उहे ॿिटे सूरनि में आहे कहिड़ी बि गवर्नमेंट अचे थी पई इमरान जी हुजे बि माना डबल रेट हुया पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट अचे या नून लीग जी अचे महांगाई ॿीणी टीणी आहे 2016-17 जी गवर्नमेंट चङड़ी हुई उनमें मिसाल आहे माण्हुनि खे जेको आहे पेट्रोल बि घटि हुयो सोनो बि घटि हुयो जेके ख़रीद फ़रोख़्त जी शयूं सभु घटि हुयूं हाणे कोरोना खां पोइ बारिशनि खां पोइ डबल ट्रिपल रेट थी विया आहिनि ऐं गवर्नमेंट को हिन महिल त अहिड़ो कोई बूटो न ॿारे सघी आहे ॾिसो तव्हां खाधे पीते जी शयूं आहिनि उहो टमाटा 200 रुपए किलो आहे तव्हां ॿियूं फ्रूट वग़ैरह ॾिसो तव्हां या सब्जी ॾिसो तव्हां गोश्त ॾिसो मुर्गी ॾिसो 700 रुपए किलो हले थी पई ग़रीब माण्हू ॿिटे हज़ार में आहे साईं ग़रीब माण्हू जीवन जंजाल थी वियो आहे गवर्नमेंट खे खपे हिन शयुनि ते नोटिस वठे जेके खाधे पीते जी शयूं आहिनि या फूड कंट्रोल अथॉरिटी आहे जेका गवर्नमेंट तरफ़ां मुक़ररु आहे त उहो रेट फिक्स कराइनि गवर्नमेंट खे खपे त ग़रीब माण्हू खे रिलीफ ॾिए तव्हांजो छा कारोबार आहे केतिरो कमाईंदा डेली? असांजो कारोबार साईं ॾिसो था घड़ियाल ऐं वाचनि जो कारोबार आहे पर महांगाई आहे वेठा आहियूं फारिग सुबुह खां वठी इन महांगाई जे करे जेको आहे माण्हू खाधे पीते लाइ परेशान आहे त हाणे हे त असांजो एक्स्ट्रा कमु आहे माना माना हिकिड़ो शौक़ु वारो कमु आहे एक्स्ट्रा पैसो हूंदो त माण्हू ख़रीद फ़रोख़्त कंदो माण्हू खाइण पीअण लाइ परेशान आहिनि तव्हां ॾिसो था खाधे पीते में माण्हू पूरा आहिनि ऐं बसि अलाह जो आसिरो आहे अलाह जो आसिरो आहे छा इहो 1000-1500 जेको थींदो आहे मसाणा बि आहिनि ऐं दुकाननि जा ख़र्चा बि आहिनि बिजलियुनि जा बिल आहिनि जनरेटरनि जा ख़र्चा आहिनि घरनि जा ख़र्च आहिनि पाण ॾिसो था बसि रोज़ु कमा रोज़ु खा वारो हिसाबु आहे महांगाई जे करे जेको आहे कारोबार तबाह लॻा पिया आहिनि तव्हां हाणे ॾिसो
फसल जो सारियुनि जो सॼो इन साल ख़राबु थी वियो आहे, पोइ उनजे करे बाज़ारनि ते वॾो असरु पियो आहे। ऐं गवर्नमेंट खे जेको आहे चांवरनि जो रेट कंट्रोल उहो बि न करे सघिया। उन्हनि खां खणनि पिया 1600 में, हाणे वरी चांवर शार्ट थियो आहे त हाणे वरी 2700 रुपयो खणनि था पिया। ग़रीब माना 2000 में आहे। गवर्नमेंट तव्हांजी नज़र में नाकाम आहे? हा, इन हवाले सां नाकाम आहे। महांगाई बेरोज़गारी ते जेको आहे कंट्रोल न करे सघी आहे। महांगाई जो जेको आहे वॾो माण्हुनि ते असरु पियो आहे। जेके वाइदा कया उन ते अमल कयो अथऊं? कहिड़े वाइदे ते अमल कयो अथऊं? साॻियो मुल्क अञा जेको आहे बीणो कर्ज़ाई थी वियो आहे, साॻियो सिस्टम आहे। माण्हू माना खाध पीत लाइ परेशान आहिनि। कंडर ते इन ते बि असां रुपए ते कमु कयूं त 2 रुपए ते कमु कयूंसि त गवर्नमेंट रेट जांच करे पोइ असांखे ॿुधाए असांजो रेट मथे आहे त पोइ भला छो इहे शयूं महांगियूं छो मिलनि थियूं माण्हुनि खे? मथे जो कमु आहे, हाणे हुननि खे पाण हर शइ जी ख़बर आहे। हर शइ में ब्लैकमेलिंग आहे, उहो शॉर्टेज अथसि हर शइ जी, इन जे करे रेट वधी था वञनि था हर शइ जी। माना जेके मथे वापारी आहिनि उहे जेके वॾा वापारी आहिनि उहे हथ सां महांगी कंदासीं। बिल्कुलु हीअं अथसि। दुकानदार न दुकानदार छा करे, दुकानदार वधि में वधि 2 रुपया 3 रुपया महांगो विकिणो थो, हीअं थो न आहे। इन विषय में तव्हां वटि रेट लिस्ट डेली ॾींदा आहिनि? रेट लिस्ट न रेट लिस्ट के तक़रीबन 2 महीना थियण वारा आहिनि। 2 महीननि में इलाही शयुनि जा रेट चेंज थी विया आहिनि, इलाही घटि बि थी विया आहिनि, मथे बि थी विया आहिनि। मुंहिंजे हिसाब सां घणनि शयुनि जो रेट आहिनि मथे थी विया आहिनि। चांवर मथे थी वियो आहे, इन टमाटे में बि मथे थी वियो आहे। तेल अथसि, तेल तो हर 15 ॾींहं जो पंहिंजो रेट आहिनि हिननि जा। माना दुकानदार महांगाई नथो करे, मथो हर शइ महांगी। बिल्कुलु मथे मिले थी हर शइ। भला कॾहिं तव्हां दुकान हलायो था, AC DC या को रेवेन्यू मुलाज़िम रेवेन्यू खाते जो अमलदार तव्हां वटि चेकिंग जे लाइ आयो? त हिन चक्कर आया आहिनि त की ॾाढी अॻु में आया आहिनि। हा, ॾाढी अॻु में आया आहिनि। महीने में रेगुलर न आहिनि। भला जेके प्राइस कंट्रोल अथॉरिटी वारा उहे ईंदा आहिनि? प्राइस कंट्रोल अथॉरिटी वारो त न आहे, उहे न ईंदा आहिनि। उहो न आहे। उहे करे न आया? न उन न कार्ड ॾेखारियो न का शइ उनजी ख़बर ई न आहे। हे जेको AC अला DC आहे अचे थो, महीनो अॻु में आयो हुयोसि। महीनो न 15 ॾींहं अॻु में आयो हुयो। दुकानदार महांगाई नथो करे? न दुकानदार नथो करे सघे। न इहे दुकानदार छो कंदो? दुकानदार खे बि पंहिंजी रोज़ी अज़ीज़ आहे। अॼुकल्ह त कॉम्पिटिशन जो दौरु आहे। अॼु अगरि हिकिड़ो दुकानदार महांगी विकिणंदो त ॿियो सस्ती विकिणंदो, ग्राहक सभु होॾे वेंदा। ईअं न आहे। मथों जेकी आहे शइ थोरी महांगी अचे थी, और जेकी आहे जेकी असां वटि वॾियूं मच्छियूं जेकियूं आहिनि उहे पंहिंजो जार खे तमामु फैलाए वेठियूं आहिनि। तमामु घणो उन्हनि वटि स्टॉक आहे। त अॼुकल्ह ॾिसो न, हाणे असां वटि सारी जो सीज़न आहे। सारी हाणे लथी आहे, ठीकु आहे न। ग़रीब वटि हुई सारी, आवाम वटि हुई, उहा उन टाइम सस्ती। हाणे जॾहिं स्टाकर उन्हनि खां वठी करे हाणे कुझु अरसे खां पोइ हाणे रेट उन्हनि जो वधणु शुरू थियो आहे। चांवरनि ते हाणे 20 रुपया किलो ते वधिया आहिनि। इहो इंटरनेशनल हिकिड़ी मतिलबु नेशनल हिकिड़ी माफ़िया आहे जेकी सरगर्म पाकिस्तान में उनजे मथां कोई हथु विझण जे लाइ कोई तयारु न आहे। माना उन माफ़िया जे रगड़े में दुकानदार बि आहे? दुकानदार बि आहे, कंज़्यूमर बि आहे। एंड ताईं जेको आहे उहो दुकानदार, मतिलबु दुकानदार ताईं हिकु कंज़्यूमर जी पहुच आहे त उहो ईअं चए त तूं महांगो कयो हूंदो। अच्छा, रेट लिस्ट बि तव्हां वटि लॻल हूंदी आहे? हाँ, बिल्कुलु हूंदी आहे। लॻल त नज़र नथी अचे। रेट लिस्ट लॻल आहे। हा, डेली लॻी आहे? बाक़ी कॉमेडी आहे? न सर, मंथली इहा इशू थींदी आहे। हा, बिल्कुलु। अच्छा, भला तव्हां वटि कॾहिं दुकानदार आयो, DC या पंहिंजो रेवेन्यू खाते जो को माण्हू आयो चेकिंग जे लाइ? फूड कंट्रोल वारा ईंदा रहंदा आहिनि। टियों चौथों ॾींहुं बि आया हुया, अॼु बि आया, लेकिन पोइ मार्केट में उन्हनि जो आहे कंटिन्यू विज़िट आहे। बिल्कुलु आहे। अच्छा, माना दुकानदार पंहिंजे हथ सां महांगाई नथो करे? बिल्कुलु नथो करे बि नथो सघे। बिल्कुलु सर, आवाम ॾे त तवजो आहे। वफ़ाक़ी हुकूमत हुजे या सिंध हुकूमत हुजे, उन्हनि जी आहे ई कोन। हुननि खे सिर्फ़ु पंहिंजो पेट भरणो आहे। इलेक्शन दौरान इहे जेके आहिनि माण्हू ईंदा आहिनि, उन टाइम वॾियूं दावाऊं कंदा आहिनि, वॾियूं जेके आहिनि हामा हणंदा आहिनि। हाणे त माना जेको आहे कमु न आहे अमली। असांजी ज़िले इंतिज़ामिया ते अचूं, जेकॾहिं मिसाल ख़्याल चूंडियल नुमाइंदा बाद में ज़िले इंतिज़ामिया बि पंहिंजो कमु करण जे लाइ तयारु न आहे।
हिते का बि माना जेको आहे प्राइज़ मुक़ररु न आहे कंहिं बि शइ जी, माना पंहिंजी मर्ज़ी सां करिणो आहे, पंहिंजी मर्ज़ी सां हलाइणो आहे। अटो महांगो मिले थो, खंडु महांगी मिले थी, खाइण पीअण जी हर शइ महांगी मिले थी, सब्ज़ी मिले थी। मुर्गी जा रेट ॾिसो, हाणे मुर्गी जेको आहे 700 रुपए किलो आहे, वॾो गोश्त तव्हां वठण वञो 1200 रुपए किलो हलाईंदा, उन्हनि को कोई पुछण वारो ई न आहे। जेको आहे नंढो गोश्त ॿाकरे जो उहो वञी हिन टाइम 1800 को 2000 रुपयो हले थो। ज़िले इंतिज़ामिया कमु करण जे लाइ तयारु न आहे। चूंडियल नुमाइंदा असांजा बि माना जेको आहे ख़ामोश तमाशे बणियल आहिनि, ऐं जेको आहे ज़िले इंतिज़ामिया बि कमु नथी करे, अवाम माना जेको आहे ॿिटे अज़ाब में आहे। मतिलबु जेके हिते खोड़ इदारा आहिनि, हर इदारे खे जाचण लाइ रेवेन्यू इदारो त आहे, DC AC जो बि कमु आहे। हिकिड़ो इदारो आहे कंट्रोल प्राइज़ कंट्रोल इदारो, उहो कॾहिं तव्हांखे मुतरक नज़र आयो? उन जा के अमलदार शहर में विज़िट कंदे माण्हुनि खे ॾिसंदे आया नज़र? कॾहिं बि नज़र न आया। हुननि जी इहा जेको आहे चौथे महीने 5 महीने अगरि को होटल वारो वॾे वारो या को माना जेको आहे अहिड़ो माण्हू हुननि खे बेकरी वारो पैसा नथो ॾिए, को 4 महीननि में 5 महीननि में को नज़र आया त आया, न त माना जेको आहे उहे नज़र कोन ईंदा आहिनि बाज़ार में। माना जेतिरो दुकानदार पंहिंजे हिसाब सां प्राइज़ रखे, पंहिंजो वापारी पंहिंजे हिसाब सां शयुनि जा अघु रखे, पुछा करण वारो कोई न आहे। भला रेवेन्यू खाते जेको अमलदार तव्हांखे AC DC या मुख़्तियारकार, उहो कॾहिं को विज़िट कंदो नज़र आयो? न साईं, कोई बि विज़िट करण जे लाइ तयारु न आहे। AC DC पंहिंजे बंगलनि में आरामी वेठा आहिनि, ऐं जेको आहे जेकॾहिं वॾो ऑफिसर ई असांजो निंड में हूंदो त पोइ हेठियनि खे कहिड़ी जेको आहे ज़रूरत पई आहे उहे जेको आहे शहर जो विज़िट कंदा या प्राइस ते को कंट्रोल कराईंदा। माना गवर्नमेंट सिंध जी हुजे या वफ़ाक़ जी, अवाम खे कोई रिलीफ न आहे? अवाम खे कोई रिलीफ न आहे। अवाम खे सिर्फ़ु इलेक्शन दौरान चूतियो करे वोट वठण जे लाइ माना तकड़ा हूंदा आहिनि, बाक़ी माना जेको अवाम सां कोई बि उन्हनि जो सरोकार न आहे। भाउ ॾिसो त ईअं 11 महीना पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट खे थिया आहिनि, ऐं तव्हां जेको चओ था मथे वफ़ाक़ में जेको आहे त नून लीग जी गवर्नमेंट आहे, त प्राइज़ कंट्रोल वारनि जो त कोई हिते किरदारु बि हिकु शहर में आहे न। ऐं जेको आहे त वरी वेतर दुकानदार असांजा जेके अलहमदुल्ला जेके असांजा ॿाहिरि दुकानदार आहिनि शहर में, मुख़्तलिफ़ जनरल स्टोर्स आहिनि या असांजा करियाना जा दुकान आहिनि या गोश्त वारा आहिनि या के बि, इहो वरी पंहिंजी हिकिड़ी मनपसंदि रेट सणी करे इहो बि गवर्नमेंट खे जेको आहे त बदनाम कनि था पिया। एक्चुअली तव्हां ॾिसंदो त जैकाबाद में कंहिं शइ जो रेट हिकु हूंदो, सखर में ॿियो हूंदो, हैदराबाद में ॿियो हूंदो, कराची में ॿियो हूंदो, ऐं पंजाब में वञो तूं अञा उनखां बिल्कुलु मुख़्तलिफ़ हूंदो। त इन में हिकिड़ो वॾो इन्हनि दुकानदारनि जो बि हिकिड़ो मां बदमाशी त वर्ड यूज़ न कंदुमि, लेकिन ज़्यादती आहे आवाम सां। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, प्राइस कंट्रोल वारनि खे बि कमु करणु खपे, ऐं उहो जेको आहे किरदारु पंहिंजो नथा निभाइनि, जेको उन्हनि जा फ़र्ज़ आहिनि उहे बिल्कुलु पूरा नथा कनि। गॾोगॾु मां जेको आहे इन जो ज़िम्मेवार जेको आहे इन दुकानदारनि खे बि ॾींदुसि, जेके माफ़िया थिया वेठा आहिनि टिनि, उहे माफ़िया थी करे पाण में ॿधी करे ऐं हिकु शइ जो रेट आसमान सां लॻाए ऐं डबल ते उनजो हणी करे अवाम खे ॾियनि था, ऐं अवाम खे चवनि था त वठो त वठो, न वठो साईं तव्हांजी मर्ज़ी। हाणे हिकिड़ी शइ जेकॾहिं असां 100-200 जी शइ आहे, उनजे लाइ असां सखर ताईं नथा वञी सघूं, हैदराबाद ताईं नथा वञी सघूं, मजबूरन असांखे उहा शइ उतां ख़रीद करणी थी पए, ऐं उन्हनि जी बदमाशी खे जेको आहे त मुंहुं ॾियणो थो पए। लिहाज़ा इन में इन्हनि जो बि किरदारु आहे, इन्हनि जे मथां बि सिंध गवर्नमेंट जेका आहे त एक्शन करे ऐं इन्हनि खे बाक़ाइदा नोटिस वठे इन शइ जो, ऐं प्राइज़ कंट्रोल अथॉरिटी आहे बाक़ाइदा, ऐं उन अथॉरिटी खे बि मुंहिंजी इहा रिक्वेस्ट आहे त उहे बि जेके आहिनि त फिलफोर इन्हनि ते एक्शन वठनि, त जीअं आम शहरी जेके आहिनि त इहे माशाखोर मुनाफ़ाखोरनि खां बची सघनि। आम शहरी तव्हां ईअं थो त जेको प्राइज़ कंट्रोल खातो आहे या अथॉरिटी आहे, उन्हनि जा जीअं पंहिंजो ड्रग इंस्पेक्टर आहे, उनजी मेडिकलनि ते मंथली मुक़ररु थियल आहे, जीअं पंहिंजो फूड कंट्रोल अथॉरिटी वारा हूंदा आहिनि, उन्हनि जी जॾहिं मंथली न मिलंदी आहे उनखे, या उन जो को मतिलबु पूरो न थींदो आहे त उहे निकिरंदा आहिनि। हिननि जो बि जॾहिं मतिलबु पूरो नथो थिए त निकिरनि था। वाक़ई ईअं आहे, उन्हनि जूं मंथली बि हुजनि थियूं ऐं उहे पंहिंजे मतिलब जे लाइ निकिरनि था, उन जे लाइ अवाम जे लाइ उनजो अहसासु न आहे। सिंध गवर्नमेंट जो खातो ग़ैर फ़ाल आहे त सिंध गवर्नमेंट चुप छो आहे, हितां जा चूंडियल नुमाइंदा चुप छो आहिनि? हा बिल्कुलु, ॾिसो न हाणे इदारा त सभु आहिनि, लेकिन इदारनि जी का एक्टिविटी न आहे, त इन्हनि जे जेकॾहिं तव्हां हिसाब किताबनि में ॾिसंदो त तमामु मसरूफ़ आहिनि। जीअं माना अंग्रेज़ी में हिकिड़ो मिसाल ईंदा आहिनि त लुक बिज़ी डू नथिंग, कोई इन्हनि जो को कलीदी किरदारु न आहे। ऐं सिंध गवर्नमेंट खे बि इन शयुनि जो नोटिस वठणु खपे, छो जो जेकॾहिं इहे ई सिंध गवर्नमेंट खे बदनामी जो सबबु थियनि था, ऐं इहे हर माण्हू पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे ईअं ई चवंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेका सिटिंग गवर्नमेंट आहे उन्हनि जी जेका आहे त इन में सुस्ती आहे, त ईअं न थियणु खपे हक़ीक़त में, ऐं जेको आहे त इन्हनि जे मथां एक्शन थियणु खपे। ऐं हीअ जेके हिननि जा मंथलीज़ आहिनि मुक़ररु थियल,
इहे जेकॾहिं मंथली रुपयो वठनि था त हू 2 रुपया अवाम जे मथां फिटी करे ऐं चवनि था भल जा रुपयो वठनि असां 2 रुपया अवाम खां कढंदासीं। यानी हिकिड़ी मिसाल ॾींदा आहिनि त वञी करे तेल तिरनि मां निकिरंदो, माना अवाम खां तेल निकिरे। अवाम खां छो तेल निकिरे, अवाम जो कसूर छा आहे? जेकॾहिं ॾिसो त उहे शयूं जेके हिते असांखे बाज़ार में मिलनि थियूं त उन्हनि जे मथां रेट बि न आहे लिखियलु, पोइ उहे छा था कनि, पंहिंजा टैग हणनि था उनखे ऐं पंहिंजो मनपसंदि रेट वठनि था। इन्हनि ते बि जेको आहे एक्शन थियणु खपे। एक्शन बिल्कुलु ज़ीरो आहे, मां तव्हांजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां ऐं मुंहिंजी इहा बिल्कुलु सिंध गवर्नमेंट खे रिक्वेस्ट आहे त उहो इन्हनि जे मथां एक्शन वठे। जेकॾहिं अदरवाइज़ न करे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर मां इहा सोचींदी त शायदि इहे बि ॿधल आहिनि इन्हनि सां। भला साईं हिते पंहिंजो हर खाते खे ॾिसण लाइ DC साहब हूंदो आहे, छो जो जेके बि सिंध जे जंहिं बि ज़िले जे अंदरि जेको बि खातो हुजे थो उनजो DO त अलॻि हूंदो आहे, डिस्ट्रिक्ट ऑफिसर, पर सभिनी खे सुपरवाइजन जो कंदो आहे DC रेवेन्यू खातो। DC साहब या रेवेन्यू खाते जा अमलदार, मुख़्तियारकार, AC या ख़ुदि DC साहब बि उन खातनि खे फ़ाल करण लाइ तव्हांखे मुतरक नज़र आयो? शहर जे अंदरि रेटनि ते कंट्रोल करण लाइ या माण्हुनि को मसइला पुछण लाइ तव्हांखे मुतरक नज़र आया रेवेन्यू खाते वारा? सर मां जेको ॾिसां थो पियो 2021 खां मां डिस्ट्रिक्ट बार में जेको आहे उहिदेदार चूंडी अचां थो, 2025 हले थो पियो, त मूं हिकु अधु DC को इन टेन्यूअर में हलिया हूंदा जिन थोरो एक्शन कयो हूंदो, लेकिन गुज़िश्ता 3-4 DC जेका बि जो अचे थो त बिल्कुलु हिकिड़ो कागज़ी कार्रवाइनि में पूरो आहे, इहो कोई बि एक्शन साईं जन नथा कनि। त DC साहब खे गुज़ारिश आहे त तव्हां एक्शन कयो। तव्हां हाणे 500 रुपया 1000 रुपया फाइन करे ऐं दुकानदार खे चवंदो त आइंदा ईअं न कजांइ, त हिकिड़ो ॿार खे जीअं माण्हू दड़को ॾींदो आहे, बाबा ॿार खे हरकत न कजांइ, वरी उहो हरकत कंदो, हरकत न कजांइ वरी हरकत कंदो, पोइ ॿार वारी हिकिड़ी मज़ाक हिकिड़ी हले थी पई। त तव्हां उन जा दुकान सील कयो, उन्हनि खां तव्हां सील करे ओसि तक उन्हनि खे एॾो गरो उन्हनि जे मथां फाइन रखो त जीअं हू सोचनि त आईंदा जेके उहो सोच में बि इहा शइ न आणनि त असां जेका आहिनि त इहो नाजाइज़ी अवाम सां कंदासीं। हितां 500-1000 जो फाइन विझंदो, उहो छा कंदो, वरी उहा ॻाल्हि बींदी त वरी उहो अवाम खां कढंदो, उहो चवंदो वरी साहब जन ईंदा। जीअं हाणे खीर आहे असां वटि हले थो, इनमें का एक्शन जेको आहे त केमिकल मिलियो खीर आहे, सुबुह जो बंदि थींदो आहे, शाम जो हिकिड़ो 10 रुपए वारो एफिडेविट वठंदा आहिनि, 10 रुपए वारे एफिडेविट ते लिखी ॾींदा आहिनि त आइंदा न कंदुसि ऐं 500-1000 फाइन ॾेई करे वरी उहो ॿिए ॾींहं ते अवाम खां कढंदा आहिनि। वरी महीने खां पोइ DC वेंदो आहे, बसि थोरो फोटो सेशन थींदो आहे ऐं फोटो सेशन ताईं महदूद आहे जेकाबाद। बदकिस्मती जेकाबाद जी आहे त जेकाबाद में कोई बि इदारो सही नमूने सां कमु नथो करे पियो ऐं उन्हनि खे कमु करणु खपे ऐं जेको एक्शन में अचणु खपे, पंहिंजे उहिदे जो लाज रखनि। ही जेके सभु अचनि था CSP थी करे CSS करनि था, ही DM जे ग्रुप मां अचनि था, इन्हनि जे अचण जो पोइ फ़ाइदो त कोई न रहियो। असां जेके इन्हनि जे माउ पीउ इन्हनि ते ख़र्च करे इन्हनि खे जेको आहे ऑफिसर एॾो ऑफिसर करे गज़ेटेड करे 18, 19, 20, 21 स्केल्स ताईं आंदो आहे, त पोइ इन्हनि खे मतिलबु आहे त वरी वापसि वञणु खपे, छॾे ॾियनि उहिदनि खे। जेकॾहिं उहिदनि जो भरम नथा रखे सघो त उहिदनि खे छॾो, उन्हनि माण्हुनि खे आणो जेके कमु कनि। सर महांगाई त हिकु उरूज ते आहे, उनजी वजह हिकिड़ी इहा ई आहे त जॾहिं को लाइन ऑर्डर जी सिचुएशन न हूंदी त महांगाई हूंदी। उनजी वजह इहा आहे त हिकिड़ी शइ 2 रुपए हिकिड़ी खपाए थो, ॿियो 2.5 रुपया, उहा ई शइ 3 रुपया। त मुसलसल अहिड़े क़िस्म जूं शयूं थींदियूं रहनि थियूं ऐं जेका बाद अहिड़े क़िस्म जो ज़िलो आहे जिते प्राइस ऐं कंट्रोल वारा आहिनि त सही कागज़ी कार्रवाई में, मगर हू पंहिंजी लेन देन सिधी करे पंहिंजो कमु हलाइनि पिया। अगरि अकाउंटेबिलिटी हुजे हा त इन्हनि जा जेके प्राइस कंट्रोल वारा आहिनि हिते रियल जेके माण्हू आहिनि, अगरि उन्हनि जा अकाउंट ॾिठा वञनि, अगरि उन्हनि जूं प्रॉपर्टियूं ॾिठियूं वञनि त तव्हांखे अंदाज़ो लॻंदो त केतिरा हू जेको आहे त इन शइ मां अॻिते वधी आया आहिनि। त हीउ जेको असरु पए थो, बिल्कुलु जेको पिसियल तबिको आहे ग़रीब, उन ते असरु पए थो। साईं ग़रीब मिसकिन माण्हू चए थो त जेको प्राइस कंट्रोल इदारो हुजे या जेको आहे फूड खातो हुजे या जीअं पंहिंजो ड्रग इंस्पेक्टर वारो शुबो हुजे या खोड़ इन्हनि जी वटि माप चेक वारा बि आहिनि, इन्हनि सभिनि जा मंथली मुक़ररु थियनि, वाक़ई ईअं बि आहे? जी बिल्कुलु ईअं ई आहे। उन्हनि जूं मंथलियूं छा, हू इन पैसनि ते असांजे इन पैसनि ते जेको आहे त उमरा करनि था, हज करनि था, ज़वारियूं करनि था, सुठे सुठे मक़ामात ते वञनि था, जेके ॿिया कंट्रीज़ आहिनि उहे घुमनि था। इहे असां तव्हांजे पैसनि ते उन्हनि जा ॿार सुठे कॉलेजिस में पढ़नि था, सुठी यूनिवर्सिटीज़ में पढ़नि था। ही जेके प्राइस कंट्रोल जी जेके आहिनि ऑफिसर्स आहिनि, बिल्कुलु इनमें कोई बि शक न आहे त हू मंथली न बल्कि हफ़्ता बल्कि ॾींहं बरदार आहिनि, माना ॾींहंनि जो हिसाबु वठनि था। मंथली वारो कमु ख़तमु थी वियो आहे, हाणे ॾींहं वारो हिसाबु आहे, उहो वठनि पिया। हिन में कोई बि शक न आहे त तारीख़ जी बदतरीन करप्शन थी रही आहे सिंध में। साईं इन सभिनी शयुनि खे चेक करण लाइ जेकबाबाद जे अंदरि हिकिड़ो हेड हूंदो आहे जंहिंखे DC साहब जो डिप्टी कमिश्नर चयो वेंदो आहे।
रेवेन्यू खाते जो बि फ़र्ज़ु बणिजे थो, कॾहिं तव्हांखे उहो त अदारा ग़ैर फ़ाल आहिनि आहिनि, कॾहिं तव्हांखे इहो रेवेन्यू खातो फ़ाल नज़र आयो? सर DC साहब जो शायदि को अहिड़ो अकाउंट हूंदो जेको भरबो रहे थो, बाक़ी त ॿी का बि ॻाल्हि न आहे। हुनखे DC साहब खे मिलंदा हूंदा पंहिंजा, मिलंदा आहिनि पैसा। ज़ाहिरी ॻाल्हि ख़ामोशी आहे, तुंहिंजी वजह इहा ई आहे त उहो पंहिंजा अकाउंट भरे थो। ज़ाहिरी ॻाल्हि DC साहब जो ॿार पढ़ंदा हूंदा, फॉरेन पढ़ंदा हूंदा, उनजो अकाउंट हूंदो त ज़ाहिरी ॻाल्हि डॉलर में DC साहब खे ख़र्चु घुरिजे थो, त उहो तव्हां ऐं असां खां निकिरंदो। ऐं बिल्कुलु जेकाबाद जी आवाम खां निकिरे पियो। जेकाबाद में को बि मां सम्झां पियो अहिड़ो DC न आहे जे हितां अरबें रुपया खणी न वियो हुजे। जेकाबाद अहिड़ो हिकिड़ो हब आहे जितां जेतिरी करप्शन वञे खणी वञे। माना खाता ग़ैर फ़ाल न आयल, सॼो बोझ आवाम मथां। न खाता आयल आहिनि, सुठा आयल आहिनि, बगल पंहिंजे लाइ आयल आहिनि, बिल्कुलु आयल आहिनि। हू जेको जेॾी महिल आवाम जी ॻाल्हि थी अचे त उन्हनि जूं अखियूं बंदि थियूं थी वञनि। जेॾी महिल उन्हनि जो पंहिंजो जो अचे थो त उन्हनि वटि मां तव्हांखे ॿुधायां त ॻणण वारियूं मशीनूं पयूं आहिनि। एतिरो अमाउंट मिले पियो त हू हथ सां नथा ॻणे सघनि, तकलीफ़ थिए थी। हू उन मशीनूं पयूं आहिनि, मशीननि जे ज़रिए पैसो ॻणनि पिया। न साईं, वापारी पंहिंजो ॿ रुपया नफ़ो रखे करे विकिणंदो आहे, रुपयो जेको हुनखे जेतिरी शइ मिलंदी। हाणे ॾिसो टमाटर आहे, बसर आहे, या ॿी का बि सब्ज़ी आहे, 200 रुपए किलो अचे थो महांगो मथो कोयटा खां या कराची खां या काथो बि महांगो अचे थो, त 10 रुपया नफ़ो रखे करे पंहिंजो हलाइनि था। अगरि न ईंदो हाणे सस्तो छो था हलाइनि? अगरि नफ़ो रखिणो हुजे न हाणे हलाइनि न महांगो। हाणे बसर पहिरें 200 रुपए किलो पियो, हाणे अॼु 70 रुपए 80 रुपए किलो हले थो। इहो मार्केट ओपन मार्केट आहे, हिन ते मतिलबु जेको माल रेट ईंदो उहो 2 रुपया रुपयो नफ़ो पंहिंजो रखे करे हलाईंदो। वापारी खे कारोबार हिकिड़े ॾींहं जो त न करिणो आहे न, हुनखे हमेशह जो कारोबार करिणो आहे न। दुकानदार सां ॻाल्हायोसीं हुजे, उहे दुकानदार चाहे परचून जो हुजे या सब्ज़ी जो हुजे, उन्हनि इहा ई तव्हांखे त साईं असांखे जेका मथे वेठा आहिनि उन्हनि स्टॉक कंदा आहिनि शयूं, पोइ असांखे जॾहिं स्टॉक थींदियूं आहिनि, जॾहिं अवाम वटि हूंदी आहे त सस्ती हूंदी आहे, जॾहिं उन वटि वेंदी आहे त पोइ महांगी थी वेंदी आहे। ॾाढो सुठो सवाल। स्टॉक सब्ज़ी हिकिड़े ॾींहं खां वधीक नथो थी सघे। हिकिड़े ॾींहं खां रखंदो ॿिए ॾींहं परू थो थी वञे। स्टॉक चांवर थी सघनि था, खंड थी सघे थी। इहो सुवाल तव्हां उन्हनि खां वठी सघो था। असांजी सब्ज़ी हे रोज़ु घुराए करे रोज़ु विकिणंदा आहियूं। अगरि हे हिकिड़े ॾींहुं बि रखूं त ॿिए ॾींहं ते अधु क़ीमत बि नथी करे। पालक आहे, भिंडी आहे, तूरी आहे, जेकी बि शइ आहे। भला गवर्नमेंट खे, वफ़ाक़ी गवर्नमेंट खे आहे तक़रीबन 11 महीना थी विया आहिनि तक़रीबन। तव्हां सम्झो था हुन वफ़ाक़ी गवर्नमेंट आवाम खे को रिलीफ ॾिनो आहे? हुकूमत आहे किथे गवर्नमेंट? वफ़ाक़ी गवर्नमेंट तव्हांखे सिंध में त नज़र न ईंदी। वफ़ाक़ी गवर्नमेंट नाले जे लाइ सिंध में किथे आहे? वफ़ाक़ी गवर्नमेंट जो अमल दख़ल आहे ई न हुन ते। अलाह हुनखे ख़ुशि रखे। भई पंहिंजे पंजाब खे ई वफ़ाक़ सम्झंदा आहिनि बसि। सिंध जे माण्हू सां भला इहो छो हूंदो आहे? जॾहिं बि नवाज़ जी गवर्नमेंट ईंदी आहे त उन सिंध सां जूं इहे ॿियूं माटली वारो सलूक छो हूंदो? बसि असांजो अलाह जे आसिरे ते हले थो सिस्टम। हाणे इहो तव्हांखे बि ख़बर आहे, हमेशह कोड़ी ई पॉलिसी रहे। कहिड़ो वफ़ाक़ में केरु बि अचे थो, सिंध खे तके थोरी थो। छा थियणु खपे आहे? गवर्नमेंट खे छा करणु खपे आहे? माण्हुनि खे कहिड़ी तरह सां रिलीफ ॾिया? तव्हां छा सजेस्ट कंदो? सर गवर्नमेंट अगरि सही हक़ीक़ी माना में जेके इदारा पंहिंजा कमुकार करनि, गवर्नमेंट जो कमु जेको आहे, इदारा पंहिंजा कमु छॾे ॾिना आहिनि। कहिड़े बि इदारे हुजे, कहिड़ो बि इदारो हुजे, उन्हनि पंहिंजो कमुकार छॾे ॾिनो आहे। घर वेठे तनख़ाहियूं वठंदा, उन्हनि ते इम्प्लीमेंट नथा कराइनि कंहिंजे मथां। हाणे ॾिसो मुंहिंजी इदारे जी तव्हां वठो कारकर्दगी मिसाल, असांजो कमु आहे रेट लिस्ट कढणु। मुंहिंजे मथां अक्सर मीडिया ते तनक़ीद थींदी रहंदी आहे, मोहम्मद हसन महांगाई करे थो। हाणे उनजो मथां कंट्रोल कराइणु हिन जो कमु आहे। जेको इदारो आहे प्राइस कंट्रोल वारनि जो, उहो पंहिंजी कारकर्दगी ॾेखारे, उहो उन ते अमलदार उन ते कंट्रोल करे वञे, हिकु हिकु माण्हू जे मथां फ़ाइन करे। असां वटि इहो इख़्तियारात न आहे की असां कंहिं वटि वञी करे कंहिंजे मथां फ़ाइन कयूं या कंहिंखे चवंदो आहे तूं छो थो महांगो विकिणे। असांखे हक़ीक़त में इहो इख़्तियार असांखे मिलणु खपे। ॿाहिरां असां मीटिंगनि में DC साहब खे चवंदा आया आहियूं त बाबा इहा इख़्तियारात असांखे ॾियो। असांखे ख़बर आहे कहिड़ो दुकानदार हिते रेडी वारो महांगो विकिणंदो आहे, कहिड़ो सस्तो विकिणंदो आहे। हाणे मुख़्तियार कार साहब वेंदो मिसाल त उहो उन्हनि खे रेट बि घटि ॿुधाईंदा। असां पंहिंजे हिसाब सां असांखे थोरो अंदाज़ो आहे, आइडियो आहे, इहो असां वटि इख़्तियारात न आहिनि। असां पाबंद मजबूर हूं। माना इख़्तियारात न हुजण जे करे या जेके इदारा ग़ैर फ़ाल हुजण जे करे मिसकिन माण्हू भोॻे। न इहे मिसकिन माण्हू खे अलाह हलाए थो। मिसकिन माण्हू वरी उहो रेट घटिजी था वञनि, हिते हिसाबु उहो ई थी थो वञे। अलाह पाक सभु खे सुहिणे नमूने सां हलाए थो। नाज़रीन, तव्हां माण्हुनि जूं दाहूं ॿुधियूं। माण्हुनि जी ज़ाहिर ॻाल्हि आहे ही गर्दन तोड़ महांगाई माण्हुनि जूं वायूं बताल करे छॾियूं आहिनि ऐं माण्हू
जी आमदनी पूरी नथी पए उन महांगाई खे, नथी करे सघे उन जी ज़रूरतुनि जो पूराओ। माण्हू पंहिंजी इंतिहाई मजबूरी वारी शयूं जेके ज़रूरी शयूं आहिनि उहे वठी बि नथा सघनि, उन जी आमदनी एतिरी बि नथी थिए जो उहो 2 वेलनि जो पेट गुज़र करे सघनि। ऐं वेतर उहे जेके दुकानदार आहिनि उन्हनि जा हथरादू जेके वधियल रेट आहिनि, प्राइस कंट्रोल अथॉरिटी जेका आहे उन्हनि जो को किरदारु नज़र नथो अचे, उन जी का सरप्राइज़ विज़िट कोन्हे। ऐं जेका मार्केट कमेटी आहे उन जो जेको किरदारु हुजणु खपे कुझु बि न, छो जो मार्केट कमेटी जो चेयरमैन ख़ुदि पाण माशाखोर आहे उते मंडी में। जेकॾहिं उहो पाण चेयरमैन थिए ई इन ख़ातिर त उहो पंहिंजा मक़सद हासिलु करे ऐं माशाखोरी करे त पोइ उहो पंहिंजो फ़र्ज़ु कहिड़ो निभाईंदो। उनजी चेयरमैनी पब्लिक जे लाइ त न थी, पोइ उहा उनजे पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे लाइ उहा नज़र अचे थी, जंहिंजे करे माण्हू तमामु घणो भोगीनि था। सिंध सरकार खे हिन सूरत हाल ते कंट्रोल करण जे लाइ के ख़ुसूसी क़दम खणणु खपनि त जीअं इहा हथरादू जेका महांगाई कई थी वञे उन ते खे थोरो ॿुझो अचे। सो ही ज़रूरी अमल आहे जंहिंजे लाइ संजीदगीअ सां नज़र विझण जी ज़रूरत आहे। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।